जॾहिं जवान भाउ तड़पंदो आहे न त केॾी न तकलीफ़ थींदी आहे। अरे यार तू तो रोई पे। तू छा थो समझी? हाँ छा थो समझी त असां तोसां मोहब्बत नथा कयूं? अरे ओ चरिया, खुदा जो कसम जेकॾहिं तोखे कुछ थी वञे हा न त असां पाण खे बख़्शे कोन सघूं हा। ही घर छॾणो ई पवंदो। हिन घर में हाणे रहण बेकार आहे। जंहिंजे सहारे आई हुयसि उन ई धोखो ॾिनो। हाणे वञा त काॾे वञा? वापसि वयसि त हू ज़िंदा कान छॾींदा। जे हिते रहियसि त मुंहिंजो ज़मीर मूंखे मलामत कंदो। कावड़ तुंहिंजो हक़ आहे राणी, पर यकीन करी त मूं तोखे धोखे ॾियण जो कॾहिं सोचियो बि न। इहा नंढड़ी ग़लती आहे जो मां तुंहिंजी ॻाल्हियुनि में अची ही ॿियो चकर पंहिंजो घर छॾे हिते आई आहियां सिर्फ़ इन जे करे त तूं मुंहिंजो मस्तानो आहीं। इहो सम्झी करे मां पंहिंजे मुड़ुस खे ई पंहिंजे हथनि सां ई ज़हर ॾिनो। इहा तुंहिंजे लाइ नंढड़ी ग़लती थी सघे थी, पर मुंहिंजे लाइ इहा वॾी ग़लती आहे जंहिंजे लाइ तूं माफ़ीअ जे लाइक़ ई नहीं। मां मञा थो त तो साम्हूं मूं हक़ीक़त खे लिकायो, पर यकीन करी त उन पोयां मुंहिंजो तोसां धोखे करण जो को बि इरादो न हो। मां त तोसां प्यार कयो। प्यार? ऐं तोखे इहा ख़बर आहे त जेको जंहिंसां प्यार कंदो आहे उन खां का ॻाल्हि लिकाईंदो ई नाहे। तूं एतिरा महीना मूंसां मस्तानो थी करे ॻाल्हाईंदो रहे, हिकु चकर बि तूं मूंसां इहा ॻाल्हि न कई त मां तुंहिंजो मस्तानो न पर ॿियो कोई आहे। ऐं इहो राज़ तूं उन वक़्तु खोलियो जॾहिं मां पूरी तरह सां बेवस बणिजी चुकी हुयसि। तूं पंहिंजो पाण खे बेवस न समझ राणी। तोखे मां सहारो ॾींदुसि। तूं अञा इहा उम्मीद रखी वेठो आहीं त मां हिकु धोखेबाज़ जे चए चवण ते ईंदसि? मूंखे तुंहिंजे कंहिं बि सहारे जी ज़रूरत न आहे। मां को बि मुनासिब वक़्तु ॾिसी हितां निकिरी वेंदसि, पर जे तो तंग कयो न ऐं पंहिंजो प्यार जताइण जी कोशिश कई त मां अॼु ई राति हितां निकिरी वेंदसि। न राणी, तूं भल हिते रही करे मुनासिब वक़्त जो इंतज़ार कर। अॼु खां पोइ मां तोसां ॻाल्हाईंदुसि न, पर मुंहिंजो साथ तोसां हर वक़्तु हूंदो। धोखेबाज़ जे साथ खां सुठो आहे त मूंखे मौत अची वञे। प्यार पुछे थो ज़ात न काई, प्यार दिलनि जो ठाह, प्यार दिलनि जो ठाह। पीरीअ जी याद सताए त छा करियां, हा हुन जो प्यार रुलाए त छा करियां। पीरीअ जी याद सताए त छा करियां। मूंखां त हूअ हिकिड़ो पल भी नथी विसरे, मूंसां नथी। मां हींअर ई वञी अम्मा सां ॻाल्हायां थी। अलाह कंदो त रिश्तो जुड़ी पवंदो ऐं अदावारनि खे बि राज़ी करे वठंदासीं। प्यार करे थो कोई कंहिंसां,
को आहे शकी गुमराह, को आहे शकी गुमराह। ये दुनिया दर्दन जो दरिया। दोदा तू अमीर के साण करे कणक दा चक्कर ॾेई अचो पाण और नंबर आहे न ऐं तव्हां काॾे वेंदो ॿुधा? रईस अकबर खान ने करायो आहे मां दादन के साण कयो ॾियो न जेको ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे न उन बारे में चवंदो। न दादा न जेसिताईं मुंहिंजो अंदाज़ो आहे त रईस अकबर खान राणी जे मुतलिक़ आहे। अदा छोकिरीअ खे आज़ाद कंदव या न? हाणे हू कॾहिं बि वापसि कोन थी। जेकॾहिं वापसि वई न समझो त मारी वेंदी। अदा मल्हार मुओ बि कोन। जेकर मल्हार मरे हा न हिन छोरीअ जी तोसां शादी करायूं हा। ख़ैर घुर दादा न सजण जो बि ख़ैर त दुश्मन जो बि ख़ैर। अदा दादन सही पियो चए, तूं हुन सां दोस्तो करी जंहिंजो पहिरियां निकाह थियल आहे ऐं उहा आज़ाद तॾहिं थींदी या हुनजो मुड़ुसु मरे या उहो हुनखे तलाक ॾे। तलाक जो सवाल ई पैदा नथो थिए। छोकिरीअ खे मारे विझंदा पर तलाक कोन ॾींदा। मुंहिंजे हूंदे मारण त परे जी ॻाल्हि आहे दादा न छोकिरी जे वार खे बि तऊ न ॾेई सघंदा। वाह रे वाह आशिक दीवाना तुंहिंजो चैलेंज। हाणे छॾो तव्हां इन ख़बरुनि खे माला त वञो कणक ता चकर हणी अचो। मां ऐं दादन गाॾी कढे रेस खां थी अचो उतां जीअं वापसि मोटंदासीं तव्हां ॾांहुं ईंदासीं। ठीकु आहे अदा असां वञूं था। पहिरियों थोरो ज़मीन जो कमकार आहे उहो छॾाइजो। हा पर थोरो ख़्याल सां छो जो इहे सुल्तान वारा हिन महिल होश में न आहिनि। उन्हनि ते नज़र पए त थोरो डरी वञिजो। अदा इहो छा थो चई? छा असां उतां भॼी निकिरूं? पुछ पुठीअ ते रखी भॼण लाइ मां तव्हांखे न आहे चयो पर जीअं ई उन्हनि ते नज़र पए त थोरा डरी वञिजो। जेतिरो चल मानी तैयार करे रखी है अंदर हल त खणी थी अचा। मां कुंज जी मामा यो मुड़सा के मानी पोर जाए भला असां जे लाइ को मानी जो को भरो क्यों थई तव्हां के किथा आणे दिया मानी किथा आणे दिया यो चई जाती हां सिर्फ मु ब मानियूं कयूं एक मिठल जी ॿियो मां पंहिंजी। छोरी बाहे का लॻई सिर खे जेकॾहिं ॿ मानियूं वधीक पचाए छॾी आहे त हथ सड़ न आ जा। मुंहिंजे जेका मुंहिंजे हिसे जी मानी आहे न उहा खणी भाभी अम्मा खे ॾे। न बाबा साथ जो कामो कोन था त क्यों पर चोरी जा कम त ॾिस भांगो तकी या न तकी कहिड़ो फर्क थो पए। मिठल न थो खाए त खणी ॿ मानियूं मां खाई वेंदसि। ॿिनि माननि मां त मुंहिंजो बि ड्रौ कोन थींदो। जे ॿ टे मानियूं सवायूं हुजनि हा त माण्हू खाई ड्रौ करे हा। जेकॾहिं थोरी मानी बची पवे हा त हा हा मानी बचे हा त तुंहिंजा पीउ मां मानी खाए ड्रौ कनि हा। मूंखे अहिड़ो लाचार न आहे सुबुह शाम इन्हनि खे मानियूं पचाए ॾियां। केड़ो मुंहिंजो अंदर ठारियो थने जो मां इन्हनि खे मानी करे ॾियां। ॾिसी थो न पुट छोरी त सही आसमान सां ॻाल्हियूं थी पई करे। अञा त सी जहिड़ा अञा त सी पंहिंजनि पेरनि ते घुमण फिरण जहिड़ा जेकर नसीब वञी खट वरिती पोइ त सही चोरीअ सां जा अलाए कहिड़ा मुण मचाईंदी। मामा जेकॾहिं खट ते किरे न सुबुह ऐं शाम टिफणी तपाए गोॾा ॾंबींदी सां। बस हाणे बस नथो चवां त होश मां निकिरंदी थी वञे। अम्मा ऐं बाबा खे दॿ ॾींदी मां तोखे छॾे ॾींदुसि। पुट ही छोरी कोन सुधरदी। आउं त चवां थी मूंखे मोकल ॾे मूंखे त तुंहिंजे लाइ का ग़रीब घराणे जी छोकिरी ॻोल्हे अचां जंहिंसां तोखे परणाए छॾियां। उहा तोसां मोहबत बि कंदी ऐं असांजी ख़ैर सां इज़त बि कंदी। अॼु ई वञी मिठल जी शादी कराए तोखे केरु रोकियो आहे? हा हा कराईंदी सांस शादी कराईंदी सांस। हा ओ तुंहिंजे अखियुनि आॾो छुमरियूं पाईंदसि गीत ॻाईंदसि। हा सॼे ॻोठ खे दावतूं ॾींदसि ऐं आउं त तुंहिंजे हाव ते मुंग ॾरींदसि। हा जादो जादो हाणे माल थई वारो कर मिठल पुट जे लाइ का पी पार था उहा काज असांखे सो करे। बाक़ी छोरी हिन त असांखे वॾा ॾंभ ॾेई छॾिया। ॿीहर तोखे मां कॾहिं बि तंग कोन कंदुसि। बस हिकु चकर
एक चक्कर तो ही मोबाइल सदोरी ताईं पहुचाए। वरियाम इन्ही मोबाइल पहुचाइण जो कहिड़ो फ़ाइदो? सदोरीअ खे त पंहिंजे भाइरनि जेरे ई लाश करे छॾियो आहे। न हू अॼुकल्ह जेरनि जे जहान में आहे न मुअनि जे मुक़ाम में। इहो मां बि सम्झां थो नानी सियाणी त सदोरी हिन वक़्तु कहिड़ी कैफ़ियत मां गुज़री रही आहे ऐं मां हुनखे दिलासे ॾियण जे लाइ ई मोबाइल मोकिलियां थो। हुनखे दिलासे ॾियण जे लाइ मुंहिंजो ॻाल्हाइण लाज़मी आहे। वरियाम तुंहिंजे दिलासे ॾियण सां सदोरी जे मथां को बि फ़र्क़ु कोन पवंदो। फ़र्क़ु पवंदो नानी सियाणी। सदोरी हिन वक़्तु अहिड़ी कैफ़ियत मां गुज़री रही आहे जो कंहिं वक़्त बि हू ख़ुदकशी करे सघे थी। ऐं जेकॾहिं मूं हुन सां ॻाल्हायो ऐं हुनखे दिलासो ॾिनमि त थी सघे थो नानी सियाणी, थी सघे थो सदोरी खे जीअण जो उत्साह पैदा थिए। ऐं जेकॾहिं ईअं थियो त सम्झ त तो सवाब जो कमु कयो आहे। सियाणी सदोरीअ त इहा मोबाइल पहुचाए अच, वेचारो वरी मिंथू पे थो करे। नानी सियाणी इन कम जे लाइ तूं जेतिरा बि पैसा घुरंदीअ न तोखे मिलंदा। हेॾे कर वरियाम, हेॾे कर मोबाइल। सॼी उमिरि मूं पंहिंजे पेट जे लाइ इहे कम कया, पर हाणे मां तुंहिंजी मुहबत जे लाइ ई कमु कंदसि। वरियाम जेकॾहिं हिन मोबाइल पहुचाइण सां तव्हां ॿिन्ही जो भलो थिए थो न त इहा तकलीफ़ मूंखे कोन मारींदी पुटु। नानी सियाणी इन कम जे लाइ मां तोखे 5000 बि ॾींदुसि। चयमि न त हिन कम जे लाइ हिन दफ़े मूंखे रुपयो बि न खपे। पहिरियों चक्कर आहे सियाणीअ भलाईअ जो कमु सोचियो आहे। कोड़ल जेकॾहिं ॿ प्यार करण वारा पाण में मिली था वञनि न त वरी बि मूंखे दुआ मिलंदी। ऐं जेका मूं वरी सदोरी जी हालत ॾिठी आहे न त यकीन कजे ॼण हुन त जीअण खाई तौबा करे छॾी आहे। इन करे चवां थो नानी सियाणी त मुंहिंजी सदोरी सां शादी थिए या न, पर मां हुनखे दिलासो ॾींदुसि जीअं हू कुझु पाण खे करे न वेहे। वरियाम तूं परेशान न थी पुटु, मां पंहिंजी पूरी कोशिश कंदसि त हीअ मोबाइल वञी मां सदोरी ताईं पहुचाए अचां। ठीकु आहे नानी सियाणी, मां हाणे वञां पियो, वधीक तोखे भारत आहे। वरियाम तूं परेशान न थी, सियाणी अॼु ई वेंदी ऐं इहा मोबाइल सदोरीअ ताईं पहुचाए ईंदी। हा हा बोलो हाणे कंहिं सां रियायत थियण न घुर्जे। अदो मल्हार रोईंदो पिटींदो रोकींदो त कंहिं सां न विढ़ो। जेकॾहिं उन्हनि जी ॻाल्हियुनि ते हलिया थी न त कंहिंजे बि साम्हूं कंध खणी हलण जहिड़ा बि न रहंदासीं। अदा तू त चई तो छेड़ो कहीं, पर अदा मल्हार उन जा मुंहिंजी कमीस जे पलव में हथ कुछ कराणे कोन थो रे। मल्हार खे इश्क लॻो आहे छा? हथियार हथनि मां फिटा कया अथसि। तोखे अॼु ख़बर पई आहे अदा मल्हार सफ़ा मजनू बणिजी वियो अथई। जेकॾहिं उन सां मिलंदे न त तुंहिंजो बि दिमाग़ फेरे छॾींदो। इन्ही करे चवां थो कंहिं सां मिलण जी ज़रूरत न आहे। जेको कुझु तव्हांखे मां चवां थो न उहो कयो। तव्हां हुकुम कयो, छा करणो आहे सुल्तान? दिलबर वारनि जे पेरनि जे हेठियां ज़मीन खे तपाए ड्रामो करणो आहे। हू चित बि तव्हांखे नज़र अचनि, उन्हनि सां रियायत न आहे करणी। अदा मां त चवां थो उन्हनि सां हिकु दफ़ो मिली ॾिसूं त हू चवनि छा था। तूं छा सम्झींदो त हू मञींदा? सवाल ई पैदा नथो थिए जो दिलबर वारा मञनि। हू एॾा ज़िद्दी आहिनि जो इज़त जी ज़बान सम्झंदा ई कोन। जेसीं ताईं उन्हनि जे मथां पातर न वसंदो। अदा जेकॾहिं तव्हांजी इहा मर्ज़ी आहे त पोइ असां तयार आहियूं। बोलो शमूह रमज़ान वारनि खे साण करे दिलबर वारनि सां अहिड़ो त हशर कर जो हू पाण ॻाल्हियुनि लाइ तयार थी वञनि। उन्हनि जो पीछो कर, उन्हनि खे एतिरो त मजबूर कर जो हू घर खां ॿाहिरि निकिरी न सघनि। अदा अहिड़ो ई कमु कंदासीं, जिते नज़र आयो न धूड़ करे छॾींदासीं। अहिड़ा त सुका धक ठोकींदासीं, न रत वांदो न ई वरी फरियाद करे सघंदा। मां ईअं चवां थो त उन्हनि खे ख़बर पए त नांग जो डंकियल बंदूक जो धकियल त बची सघे थो, पर सुल्तान जो सटियल कॾहिं सिधो न थींदो। चाची जहिड़ो बि घर आहे पंहिंजो आहे, हाणे असांखे ॿियनि जे दर ते रहण जी का बि ज़रूरत न पवंदी। अलाए छो हीअ दुआ हलण जो त नालो ई नथी वठे। गुराम हाणे फैसलो अम्मा मथा आहे। तू अम्मा के घर ॾेखार, अगर अम्मा चए थी कि उहो घर रहण जे क़ाबिल आहे त मां अॼु ई वञां थी, त पोइ मां तोसां गॾु उते हली रहंदसि। ऐं जेकॾहिं अम्मा चए त हू घर न माल जो वथाण आहे त पोइ मञा थो त माल जो वथाण आहे, पर जॾहिं तूं ऐं मां उते रहंदासीं न
त घर खे घर कंदासीं। घर कच्चो हुजे या पक्को माण्हुनि सां ई हूंदो आहे। बाक़ी ख़ाली पियल बंगला त खंडर बणिजी वेंदा आहिनि। ॿुध दुआ ॿुध, चाची शादी चवे हाणे त चाचीअ बि गवाही ॾेई छॾी। ठीकु आहे गोराम, अॼु वञी घर जी सफ़ाई करा, सुभाणे हलंदासीं। घर जी सफ़ाई मूं कराए छॾी आहे। अम्मा जॾहिं गौराम तोखे एॾियूं मिंथू थो करे त वञी छो कोन थी? चयमि न सुभाणे हलंदासीं। सुभाणे न दुआ, अॼु ई हलंदासीं। अॼु ई हली पंहिंजे घर में रहंदासीं। गोराम, अॼोको ॾींहुं बि गुज़री वेंदो, तूं ज़िद छो पियो करीं? हाणे तुंहिंजो बहानो को बि न हलंदो दुआ। दुआ तूं बि हाणे ज़िद खे खणी छॾ। एॾो प्यार सां थो चवनि, मिंथू थो कने, ज़िद खे छॾ खणी। अम्मा तूं मूंखे बि चई, जेकर तूं घर उहो ॾिसी आ न त तूं मूंखे रोके छॾी आ। चाची मां दुआ सां मोहबत कंदो आहियां ऐं मां कीअं चाहींदुसि त पंहिंजी मोहबत खे तकलीफ़ुनि में रखां। घर कच्चो त कच्चो ई सही, पर मां ज़िंदगी जा सभु सुख दुआ खे ॾींदुसि। चाची जेको मुंहिंजो हाल आहे दुआ अॻियां हाज़िर आहे, मां वसां कोन घोटाईंदुसि। पुट तूं वञी पंहिंजे घर जी सफ़ाई सुथराई कराए छॾ, सुभाणे दुआ खे वठी वञजां। ठीकु आहे चाची, दुआ तयार रहिजांइ, मां ईंदुमि। लाला दादा ने दिलबर रेस संभलण लाइ विया आहिनि ऐं मां चाहियां थो त जीअं हू वापसि मोटनि त उन्हनि सां कयूं बि पाणी। इहो ग़लति थींदो वरियाम। थी सघे हू रेस सां छोकिरनि ॼण जो वाइदो करे अचनि ऐं असां जल्दबाज़ी करे झेड़ो करे वेयूं, पोइ त असुल ठहियल कमु रही वेंदो, पोइ त रेस बि नाराज़ थी वेंदो। तव्हां छा था सम्झो त दिलबर वारा ॻाल्हियुनि में ईंदा? सवाल ई पैदा नथो थिए। अॻे चकर बि जॾहिं असां दोदे खे अगवा कयोसीं न तॾहिं दिलबर वारा ॻाल्हियुनि में आया हा। वरियाम असां झेड़े खां कोन था लड़ायूं, जेकॾहिं तूं हुकुम कंदे न त दादन वारनि खे धूड़ करे छॾींदासीं। झेड़े खां पोइ अञा मसलो वधी वेंदो, हल न थींदो। यार मां बि त इहो ई थो चाहियां न त मसलो ॻाल्हियुनि ज़रिए ई हल थी, पर दिलबर वारा ॻाल्हियुनि में कॾहिं बि कोन मञींदा। झेड़ो अॻे पोइ करे सघिजे थो, ये दिलबर वारा हिते ई पिया फिरंदा। हा वरियाम कुझु सोच, ठहियल कम न रही वञे, तूं हली रेस सां मिल। ठीकु आहे लाला, अॼोको ॾींहुं बि सब्र कयूं था, बाक़ी मोजा पेर टांटन जे मथां आहिनि, टांटन जे मथां। सुल्तान वारनि खे रुगी खपे बहानो, छो उन्हनि खे मिली वियो। बाक़ी दिली तरह सां तोसां ख़ुशि न आहिनि। जेकर तो तरफ़ खां ख़ुशि हुजनि हा न, जीअं उन्हनि कयो न ईअं न कनि हा। हा लाला, इन्हनि सुल्तान वारनि में माण्हू जी धप ई न आहे। उन्हनि मूंसां गॾु पंहिंजी भेण जी ज़िंदगी बि ज़हर करे छॾी आहे। अलाह सुल्तान वारनि खे सम्झ ॾे, बाक़ी ॻाल्हि ॻरी आहे। दिलबर खे ख़बर आहे त छोकिरी सां तव्हां खां वधीक असांजो वास्तो लॻे थो, ऐं तोखे इहा बि ख़बर आहे त छोकिरी असांजे दर आई त हिफ़ाज़त में रहे ऐं हुनजो केर बि नालो न वठंदो। उन खां पोइ बि जेकॾहिं छोकिरी तो दर जी पनाह थी वठे, ऐं ॿियो चकर आहे जो छोकिरी तो दर जी पनाह वठी आहे। रेस अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे, तव्हां मूं मथां अजायो इल्ज़ाम पिया कयो। दिलबर न ई मां ॿाहिरि आहियां ई तव्हां बेवकूफ़। छोकिरी जो तोसां चकर आहे ऐं तूं हुनखे अलाए कहिड़े तरीक़े सां बेवकूफ़ बणाईंदो पियो अचे, इहा फ़क़ति तोखे ख़बर आहे। बाक़ी इहो कीअं थो थी सघे त छोकिरी कंहिं अणवाक़िफ़ वटि वञी पनाह वठे जेके उहो सुञाणे बि न। मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए दिलबर त छोकिरी जॾहिं पहिरियों दफ़ो घरां निकिती त तो वटि कीअं पहुती? छोकिरी कीअं पहुती इहो ॿुधाइण हिन वक़्तु मां लाज़मी नथो सम्झा रहियुसि। बाक़ी छोकिरी वापसि हिन वक़्तु अचणु नथी चाहे ऐं हू चाहे थी त मल्हार खां तलाक थिए। छोकिरी जे चाइण ई न चाइण सां को फ़र्क़ु न पवंदो दिलबर। फ़र्क़ु पए थो रहीसि। हिकु शख़्स आहे जंहिंखे सुबुह जो फांसी अचणी ऐं हू नथो चाहे त हुनखे फांसी अचे, त पोइ छा हुनजे चाइण सां उहा फांसी रुकजी वेंदी? दिलबर छोकिरी सम्झ त खून करे चुकी आहे। जेकॾहिं अवां इज़त सां छोकिरी वापसि नथा चओ त पोइ सम्झ त
असां FIR दाख़िल कराईंदासीं ऐं छोकिरी जे सलाहकार ऐं मददगार में असां तुंहिंजो नालो ॾेई सघूं था इन करे बाबा तूं पंहिंजे पाण लाइ वधीक मसइला न पैदा कर तोला बहितर इहो आहे त छोकिरी खे असांजे हवाले कर वैसे छोकिरी त पहिरियां बि तव्हांजे हवाले कईसीं उनजो छा नतीजो निकितो छोकिरी जे मथां असां भरोसो कयो ऐं हुन इन जो फ़ाइदो वठी जो क़दम खयो आहे पर तव्हां रुगो इहो ॿुधायो त छोकिरी खे असांजे हवाले कयो था या न 2-3 ॾींहं मोहलत ॾियो वैसे मां छोकिरीअ खां पुछां थो ठीकु आहे 2 ॾींहं तोखे मोहलत आहे पहिरीं तूं पाण थी मूंखे ॿुधाए वञो